अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुनीर घुमरो अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। दोस्तों, हिकिड़ो नंढिड़ो इशू हले पियो सोशल मीडिया ते, जंहिंमें टिनि माण्हुनि जो ज़िक्र आहे ख़ासि तौरु। हिकु त असांजो फ़क़ीर ऐं पहिरीं प्यारो दोस्त नवाब ख़ान खरला, ऐं उहो सिंगर आहे, ऐं काइनात बलोच उनजी शाइर आहे, ऐं फ़हमीदा शरफ़ बलोच जो बि उन में ज़िक्र आहे। हाणे किसो असुल में ईअं आहे त को नवाब ख़ान खे को गज़ल हुयो, उन ॻायो आहे काइनात बलोच जे नाले सां। जॾहिं नवाब ख़ान उनखे ॻायो आहे त उन खां पोइ वरी फ़हमीदा शरफ़ बलोच उन शइ जो माना दावा कई आहे उन शइ जी त भई उहा मुंहिंजी शाइरी आहे, ऐं उन बाक़ाइदा हिकिड़ो किताबु आहे उनजो रेफरेंस बि ॾिनो आहे, ऐं उहा जेको आहे सो काइनात बलोच जेको आहे सो उहा चोरी करे ऐं ॻाराई आहे। हाणे उन में असुलु शइ इहा आहे, ॾिसो बींग शाइर जेकॾहिं मां पंहिंजी ॻाल्हि कयां त जेकॾहिं मां पंहिंजी शाइरी कंहिंखे बि ॾियां थो त फ़नकार जो त उन में को ॾोह कोन्हे न। फ़नकार त मूं ते एतमाद करे, मूं ते ट्रस्ट करे ऐं ॻाए थो, उन में हुनजो को ॾोह कोन्हे। उन में शाइर जी ज़िमेवारी आहे त उहो उन जी जस्टिफिकेशन ॾिए, उहो उन जी सफ़ाई ॾिए त भई उन उहा किथां आंदी। छो त ॾिसो न, शाइरीअ जो ख़ालिक़ु शाइर आहे, फ़नकार न आहे। फ़नकार त किथां बि, जेकॾहिं जेको बि सुठो फ़नकार आहे उहो किथां बि का सुठी शइ ॾिसंदो उनखे ज़रूरु ॻाईंदो। छो त हिकिड़ो ॾिसो न, हिकिड़ो चोली दामन वारो साथ आहे शाइर ऐं फ़नकार जो। सो उन में नवाब ख़ान ते जेकॾहिं इहे माना हथ खयां वञनि ऐं आङुरियूं खयूं वञनि त मां हुनखे पर्सनली सुञाणा थो। नवाब ख़ान हिकिड़ो तमामु बहितरीनु जेको आहे इंसानु आहे, ऐं हू को प्रोफेशनल सिंगर कोन्हे। हू दोस्त, हुनखे अलाह साईं इलाही इज़त ॾिनी आहे, हुनजी पंहिंजी गवर्नमेंट जॉब आहे, ऐं जितां हुनजो पंहिंजो सॼो रिज़्क़ रोज़ी ऐं घर जो निज़ाम हलंदो आहे। ॻाइणु हुनजो हिकिड़ो शौक़ु आहे, ऐं हू तॾे वारो आहे, ख़ानदानी माण्हू आहे। तव्हां मूं जेकॾहिं कंहिंजी बि नवाब ख़ान सां मुलाक़ात हूंदी त हू तव्हांखे मानी बि घरां खाराईंदो ऐं राग बि ॿुधाईंदो ऐं लख इज़तूं ॾींदो। हू हिकिड़ो ख़ानदानी माण्हू आहे। सो उन जे हिसाब सां मां सम्झां थो त नवाब ख़ान जो इन में कोई बि क़सूरु न आहे। छो त उनजो ॾिसो न, जेको ख़ालिक़ु आहे उहो शाइर आहे, त काइनात बलोच खे उनजी जस्टिफिकेशन ॾियणु खपे, उनखे उनजी सफ़ाई पेश करणु खपे, ऐं असां बि अख़लाक़ी तौरु उनखे चवंदासीं त भई तव्हां अचो। बाक़ी ॾिसो न, ईअं खोड़ सारा माना सिंगर आहिनि जेके शाइरनि सां मिलिया बि न हूंदा आहिनि। मां मिसाल ॾियां, भाउ रऊफ़ मंगसी केॾो वॾो सिंगर आहे, नौजवान आहे, उन मूंखे काफ़ी ॻायो आहे, ऐं मुंहिंजी पर्सनली कॾहिं हुन सां मुलाक़ात न आहे। सो हाणे जेकॾहिं मिसाल रऊफ़ मंगसीअ ते का ॻाल्हि अचे, ऐं उहो त उनजो को ज़िमेवारी उनजी कोन्हे न। ज़ाहिर आहे जेको शाइर आहे, जेको शाइरी ॾिए थो, उनजी ज़िमेवारी आहे, ऐं उहो ई उनजो रेस्पॉन्सिबल आहे। सो नवाब ख़ान हिकिड़ो मोहबती माण्हू आहे, फ़क़ीर माण्हू आहे, इज़त वारो आहे। उन जे हिसाब सां सोशल मीडिया ते अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं ऐं मां सम्झां थो त मुनासिबु न आहिनि, ऐं काइनात बलोच खे अख़लाक़ी तौरु साम्हूं अचणु खपे ऐं उनखे उनजी जस्टिफिकेशन ॾियणु खपे। ऐं फ़हमीदा शरफ़ बलोच जे हिसाब सां इहा आहे त उन जेके रेफरेंसिस ॾिना आहिनि या जेके उन सबूत ॾिना आहिनि उहे काफ़ी जानदार आहिनि। छो त उन हिकिड़े किताब जो रेफरेंस ॾिनो आहे, उन में उहो गज़ल छपियल आहे। सो इहा नंढड़ी ॻाल्हि हुई, रिक्वेस्ट हुई। सो इन शइ खे ईअं न हुजणु खपे। इज़त ठाहिण में साल लॻी वेंदा आहिनि, विञाइण में 2 मिंट लॻंदा आहिनि। सो नवाब ख़ान असांजो हिकिड़ो बहितरीनु दोस्त आहे, सिंध जो सरमायो आहे, सुठो सिंगर आहे, उनखे इनकरेज करणु खपे। उनजो इन में कोई ॾोह कोन्हे, न हू का लालच रखंदो आहे, न हू कंहिंखां को पैसा वठंदो आहे। अहिड़े क़िस्म जी का बि उन जे हवाले सां ॻाल्हि कोन्हे। सो इन्हनि शयुनि जो एतिराम हुजणु खपे। सिंध जीए सिंध, ऐं इनशा ज़िंदगी रही त वरी ॻाल्हि ॿोल्हि थींदी रहंदी डिफरेंट इशूज़ ते। अल्लाह हाफ़िज़।